करोड़ों के पब्लिक हेल्थ इंजीनियर मुसविर करोड़ों के। शहदादकोट में सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां शहर जे ड्रेनेज निज़ाम जी बहाली, रोडनि जी तामीर ऐं पीअण जे मिठे पाणी लाइ आयल 8 करोड़ रुपयनि जी मेगा प्रोजेक्ट में पब्लिक हेल्थ खाते जे इंजीनियर मुसविर करोड़ो पारां कयल मुबैना करप्शन ऐं ठेकेदारनि खे एडवांस बिल अदा करण ख़िलाफ़ ज़िले सदर कामिल हयातुनो जी अॻुवाणी में शहर जी सब्जी मंडी खां रैली कढी कोडूमोडू चौक ते धरणो हुयो। उन मौक़े ते अॻुवान कामिल हयातुनो वारिस खोसो, इमदाद सुमरो, रशीद मक्सी, वहीद खोसो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त मुसविर करोड़ो करप्ट ऑफिसर आहे, जंहिं अॻु में बि कंबर शहदाद ज़िले जी तरक़ी ऐं तामीर लाइ आयल अरबे रुपयनि में करप्शन कई आहे। हू बाअसर हुजण करे बार बार बदिली कराए हिते पोस्टिंग कराए रहियो आहे। हुननि चयो त हिन वक़्तु जॾहिं शहदादकोट शहर लाइ 8 अरब रुपए मेगा प्रोजेक्ट मंज़ूर कयो वियो आहे त इंजीनियर मुसविर करोड़ो रिश्वत ऐं सिफ़ारिश ते ॿीहर पंहिंजी मुक़ररी कराए आहे। हुननि सिंध हुकूमत ऐं ॿियनि आला इदारनि खां इंजीनियर ख़िलाफ़ जांच करण जो पिणु मुतालबो कयो आहे। गुलज़ार अहमद चांडियो, कोसी डिजिटल, शहदादकोट।